के जो व्यापारी है वो सबसे बड़ी बीमारी है, वो जिनके सिवा सब काफिर है, जो दीन के हरफे आखिर है। झूठे और मक्कारों से, मजहब के ठेकेदारों से, मैं बागी हूँ, मैं बागी हूँ, मैं बागी हूँ, मैं बागी हूँ। जिए भुट्टो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत से हूंदो। सिंधिया मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। काफ़ी सारा इंटरव्यूज़ तव्हां सिंधिया मोती ते ॾिठा हूंदा। अॼु सोचियोसीं त हिकु अहिड़ी शख़्सियत खे असां पंहिंजे प्रोग्राम लाइ मदो कयूं ऐं असां प्रोग्राम में आणियूं जिन हाल ही में पीपल्स पार्टी जे हिकु अहम उहिदे खे संभालियो आहे। हिन भेरे पीपल्स पार्टी काफ़ी पुराणनि जियालनि जे बदिरां नौजवाननि खे मौक़ो ॾिनो आहे। असीं सम्झूं था त सुठी ॻाल्हि आहे, नौजवाननि जो वक़्तु आहे, जिदत अचे पई दौर में, त पीपल्स पार्टी तरफ़ां बि बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बि इहो हिकिड़ो क़दम खयो वियो ऐं नौजवाननि खे मौक़ो ॾिनो वियो। मूं सां गॾु आहे आकाश मेमन, नाइब सदर आहिनि साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी मटियारी डिस्ट्रिक्ट जा। अचो त साईं जन सां कुझु ॻाल्हियूं कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ठीक है, खैरियत आहे? ख़ुश अल्लाह जी शुक्र आहे। ज़रिए नौजवान एनर्जेटिक ऐं पार्टी खे ज़रूरत हुई शयूं हुई, कीअं लॻो भला नाइब सदर पीपल्स पार्टी जो थी पहिरीं दफ़ा? असांखे फ़ख़ुरु आहे त असां खे इहा ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी जे आला क़यादत ॾिनी। मूंखे इन ॻाल्हि जो ॾाढो फ़ख़ुरु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं अॻियां हिनखे निभायूं। अच्छा, अक्सर असीं ॾिसंदा आहियूं त माण्हू जो इहो चवणो आहे त नओं जेको आयो उनखे उहिदो मिली वियो, पर मूंखे जेसिताईं ख़बर आहे त तव्हां पीपल्स पार्टी में नवां कोन आहियो, वालिद साहिबु तव्हांजो काफ़ी पुराणो। थोरो बैकग्राउंड असांखे ॿुधाइजो त पीपल्स पार्टी सां मोहबत केतिरी आहे ऐं बाबा साईं पीपल्स पार्टी जे केतिरो वेझो रहिया आहिनि? असां मुंहिंजो वालिद साहिबु हाजी निसार मेमन शुरू खां वठी 70 जी दिहाईअ खां वठी अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी सां असांजो हिकिड़ो ॻांढापो जेको आहे सो ईअं रहियो आहे जहिड़ो बिल्कुलु घर जे बातनि वारो ऐं तमामु गहराप, तमामु मोहबत पीपल्स पार्टी सदाईं ॾिनी आहे, आवाम खे हमेशह ॾींदी आई आहे ऐं ख़्यालु कयो आहे पीपल्स पार्टी सदाईं। ऐं हिन दफ़े अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी सम्झी असांखे हिन जॻह ते आंदो आहे। अगरि साईं पीपल्स पार्टी सां मोहबत तव्हांजी रही आहे, छो जो काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु हींअर बि आहे ऐं चवंदा ईंदा आहिनि त नओं माण्हू पीपल्स पार्टी में अचे थो ऐं हुनखे उहिदो मिली थो वञे, पर तव्हांजे वालिद साहिब जूं बि पार्टी लाइ कुर्बानियूं आहिनि ऐं पार्टी लाइ काफ़ी सम्झो मटियारी में पहिरियों जलसो बि तव्हांजे वालिद साहिब तरफ़ां ई कयो वियो, हिते मौजूदु हो, उनजो थोरो पस मंज़र असांखे ॿुधाईंदो सर। मुंहिंजो बाबा हाजी निसार मेमन 70 जी दिहाई खां वठी अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टीअ सां असांजो हिकिड़ो ॻांढापो रहियो आहे, हिकिड़ो घर जे भातनि वारो असां सां हमेशह पीपल्स पार्टी सॼे पाकिस्तान सां ख़ुशूसन अल्हम्दुलिल्लाह सिंध सां त हिकिड़ी पीपल्स पार्टीअ जी, छो जो हीअ धरती जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी धरती आहे, सिंधुनि जी धरती आहे। हिकिड़ो तमामु असांजो हिकिड़ो गहरो तालुक़ु। मटियारी जो जलसो जेको सर थियो हो उन में बाबा साईं मौजूदु हुआ? जी हाँ, शुरू जा जेके बि इब्तिदाई जेके बि जलसा हुआ 70 जी दिहाई जा, उन में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वालिद साहिबु काफ़ी क़यादत कई उन्हनि जलसनि जी अल्हम्दुलिल्लाह। असां कुझु नंढपण जे बारे में ॿुधाइजो, कीअं भला गुज़रियो, बुनियादी तव्हांजी तालीम कीअं हुई ऐं शादी भला हिकिड़ी आहे, ॿ आहिनि, फैमिली में ॿियो केरु केरु आहे? बसि नंढपण त असांजी हैदराबाद में ब्रॉटअप, मटियारी हैदराबाद में असांजो रहियो, छो जो वेझो पहिरियों डिस्ट्रिक्ट हैदराबाद ई आहे मटियारी जी। तो पढ़ाई त हैदराबाद में स्कूल में अल्हम्दुलिल्लाह कईसीं, हैदराबाद जे सेंट बोनावेंचर स्कूल में अल्हम्दुलिल्लाह तालीम हासिल कईसीं। पोइ ईअं वधंदे वधंदे हैदराबाद में ई पंहिंजी एजुकेशन तक़रीबन कंप्लीट कई। ऐं ज़ाहिर आहे अॻियां जो कुझु प्लान हूंदो तव्हांजो त उन जहिड़ो तव्हांखे थियणो आहे घटि में घटि, इहो थोरो असांजो रोल मॉडल हमेशह शहीद राणी रही आहे ऐं हाणे असांजी जेका क़यादत आहे जनाब चेयरमैन साहब, उहो असांजो रोल मॉडल आहे। उहो अल्हम्दुलिल्लाह तमामु गर्मा गर्मी सां ऐं तमामु हिकिड़े जोश वारे नमूने सां पीपल्स पार्टी क़यादत खे खणी अॻियां विया, असां उन्हनि जे पोयां आहियूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेको लास्ट चेयरमैन साहब जेके असांजा रहिया वज़ीर ख़ारजा रहिया, ओॾी महिल तव्हां उन्हनि जी कारकर्दगी इंटरनेशनल सॼी दुनिया हिनखे सराहियो आहे। पंहिंजी जॻह ते इंशाअल्लाह जल्दी वज़ीर आज़म थी पाकिस्तान जो नालो अञा वधीक रोशन कंदा ऐं पाकिस्तान खे अॻियां खणी हलंदा इंशाअल्लाह। वैसे सम्झो था हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी जेको किरदारु अदा कयो, वज़ीर ख़ारजा थी ऐं डेलीगेशन एतिरा ॿाहिरि वियो आहे, सभिनी खे पाण सां गॾु खणी हलियो, उन जो जेको समर आहे, उन जो जेको सिलो आहे, उहो नवाज़ लीग खाए पई? नवाज़ लीग बिल्कुलु, ॾिसो पीपल्स पार्टी अगरि इन जॻह ते मौजूदु न हुजे हा त आउं कोन थो सम्झां त अॼु जेका इहा हुकूमत आहे उहा ईअं स्टैंड करे सघे हा ऐं बीह सघे हा।
पर चेयरमैन साहब हमेशा यही चवंदा रहिया आहिनि त बाबा हर को पंहिंजो किरदारु अदा करे पाकिस्तान जी भलाई जे लाइ ऐं उनखे खणी अॻियां हले, बसि इहो ई असांजो जेको आहे मौक़िफ़ ऐं असांजो मोटिव आहे इंशाअल्लाह। ज़िले सदर साईं अमीर शाह हाशमी ते अची थो वञे, अच्छा, कीअं भला हुनजी क़यादत खे था ॾिसो, छा था सम्झो त माना हुनजी क़यादत में पीपल्स पार्टी मटियारी मज़बूत थिए पई या कमज़ोर थिए? इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे सईद अमीर शाह साईं ऐं जेका असांजी नई क़यादत आहे इंशाअल्लाह उन सां गॾु हली इंशाअल्लाह मटियारी खे वधीक मज़बूत कंदासीं ऐं जेको बि रहियल जेको कमु आहे उहो इंशाअल्लाह ताला सुठे तरीक़े सां ऐं उनखे पाए तकमील ते पहुचाईंदासीं इंशाअल्लाह ताला। इहो ई असांजो अज़म आहे इंशाअल्लाह। प्रकाश साईं कीअं था सम्झो भला पीपल्स पार्टी जा जेके हींअर कमकार हलनि पिया, असीं तालीम ते ॻाल्हाए वठूं, असीं सफ़ाई सुथराई ते ॻाल्हाए वठूं, ऐं ख़ासि करे जेके यूसी चेयरमैन्स पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कमु कनि पिया, तव्हां सम्झो था त थोरी घणी कोताहियूं नज़र अचनि पियूं, उनखे दूरि करण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु हमेशह ज़रूरत रहंदी आहे, उन्हनि शयुनि खे हमेशह दूरि करण जी ज़रूरत रहंदी आहे, पर उन सां गॾोगॾु कमु बि छिके तमामु हिकिड़ो सख़्ती वारे नमूने सां जेको आहे न कमु वठियो वेंदो आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह कमु कयो आहे। हमेशह तव्हां ॾिसो हींअर सिंध जे कहिड़े बि घिटीअ में कहिड़ी बि जॻह ते तव्हां डेवलपमेंट साइड ते ॾिसो, तव्हां एजुकेशन साइड ते ॾिसो, तव्हां हेल्थ वाइज़ ॾिसो, तव्हां जहिड़े बि डिपार्टमेंट में जहिड़े बि हलिया वेंदव, तव्हां ट्रांसपोर्ट खे ख़ुशूसन अॼुकल्ह तव्हां ॾिसो त केॾो पंहिंजो जेको आहे सो माण्हुनि जे लाइ सहूलियतूं कयूं वयूं आहिनि, त तव्हां ॾिसी वठो त किथे पीपल्स पार्टी हमेशह तव्हांखे नंबर 1 ते ॾिसण में ईंदी पाकिस्तान में। तव्हांजे ट्रांसपोर्ट ते हिकिड़ो सवाल मूंखे यादि अची वियो, मटियारी जी आवाम जो इहो तमामु घणो मुतालबो आहे त जेके रेड बसिस हलनि पियूं इन्हनि खे मटियारी जो रूट बि ॾिनो वञे, छा कॾहिं शर्जील इनाम मेमन सां या रावल शर्जील सां इन मामले में ॻाल्हि ॿोल्हि थी आहे या अॻियां को आसिरो असीं जल्दी ॾिसूं? इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे जल्दी तव्हां मटियारी के बि इहा सर्विसिस बहाल थींदे ताईं ॾिसंदव ऐं असांजो प्रेसिडेंट जेको आहे अमीर शाह हाशमी साहब जो इहो हिकिड़ो तमामु प्रायोरिटीअ ते ख़बर पई त बैकडोर इन ते ॻाल्हियूं हलनि पियूं। ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु ईअं ई आहे, केरु पोयां कोन रहंदो, जेको बि अवाम जे फ़ाइदे में जेका बि शइ आहे उहा इंशाअल्लाह असांजी प्रायोरिटी आहे। पर साईं छा आहे अॻियां जी प्लानिंग ऐं अॻियां तव्हांखे अञा को मथे को उहिदो मिले थो त उन लाइ ज़हनी तौर ते तयारु हो या फ़िलहाल इन उहिदे ते वेही कमु करणु चाहींदा? असांखे जेको बि उहिदो पीपल्स पार्टी क़यादत ॾींदी असां उन में एज़ ए वर्कर एज़ ए ख़ादिम थी कमु कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी हमेशह आम माण्हू खे ई पंहिंजो जेको आहे मथे आणे ऐं तव्हां जेका बि तरक़ी तव्हां ॾिठी आहे उहा आम माण्हू जी ॾिनल तरक़ी आहे, क़यादत एतबार कयो आम माण्हू त तरक़ी थी आहे पीपल्स पार्टी में, त ईअं ई पीपल्स पार्टी अॻियां इंशाअल्लाह ताला असांखे जेको हुकुम कंदा क़यादत हुकुम कंदी असां उहे कंदासीं इंशाअल्लाह। अगरि साईं फ़ोन वग़ैरह ते ईंदा हूंदा कमु करण लाइ त असांजो कमु आहे, हीअ असांजो कमु आहे, कॾहिं कॾहिं बेज़ारी थींदी आहे या ईअं? आउं त हिकिड़े सेकंड जे लाइ बेज़ार कोन थींदो आहियां, मां पंहिंजे पाण खे मुंहिंजो वालिद साहब ख़ुशूसन इहो चवंदो आहे त बाबा तव्हां जेको आहे सो माण्हू कम खां वधीक ॿियो ज़िंदगी में कुझु कोन्हे। उमेद रखी हिकिड़ो फ़ोन माण्हू करे थो हुनखे वरी रिस्पॉन्स ॾियण हिकिड़ो सदा थो साम्हूं वारो माण्हू भले केतिरी उमेद रखी फ़ोन करे, मुंहिंजी इहा उमेद हूंदी आहे त आउं उनजो कमु इंशाअल्लाह ताला पूरो करियां ऐं कोशिशि करे इहो कमु मुकमल थिए। तव्हां वटि फ़ोन अचे बिलावल भुट्टो दरदारी साईं तव्हां अचो असां सां मुलाक़ात करणी आहे जी, को अहिड़ो मसइलो तव्हांजे ज़हन में जो बिलावल साहब सां डिस्कस कयो त सर ही मटियारी शहर खे या ही हैदराबाद शहर में शइ कनि? असांजो इन में मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश ऐं रिक्वेस्ट हूंदी त बाबा असांजो जेको बिजलीअ जो मेन मसइलो आहे, हर वक़्तु लोड शेडिंग माण्हू बेज़ार थी चुका आहिनि, गैस जो तमामु घणो मसइलो आहे, पाणीअ जो तमामु घणो मसइलो आहे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त बिलावल साहब चेयरमैन साहब जेॾी महिल बि वज़ीर आज़म थींदा त इंशाअल्लाह ताला ॾिसजो त ही जेका नगरी आहे असांजी जेका मटियारी भिटाई जी नगरी आहे सॼी इंशाअल्लाह ताला इन ते इंशाअल्लाह ताला उन्हनि जी नज़र जेका आहे न उहा तमामु गहरी रहंदी ऐं इहे सभु इशूज़ जल्दी हल थींदा प्रायोरिटी ते इंशाअल्लाह। अगरि साईं ज़िंदगी जो को तलख़ लम्हो ऐं ज़िंदगी जो को ख़ुशी वारो लम्हो, इहे ॿई असांजे सिहत कंदो? ख़ुशी त अलहमदुलिल्लाह जेॾी महिल मूंखे मुंहिंजो पहिरियों जॾहिं बचो पैदा थियो औलाद थियो त मूंखे ओड़ी ख़ुशी त ॾिसण में ई नथी अचे ऐं ॿिन्ही पुटनि सां ओतिरी मोहबत कंदो आहियां जेतिरी वॾे सां तेतिरी नंढे सां। तलख़ लम्हो अलाह साईं माफ़ी ॾे अहिड़ो को, पर मुंहिंजी ॾाॾीअ जो इंतकाल थियो, मुंहिंजे चाचे जो इंतकाल थियो, उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु दुख वारो जी हा उनजे लाइ मुंहिंजी नानी ख़ुशूसन ऐं इहे जेके रिश्ता ऐं मुंहिंजो मामू मुंहिंजो दोस्त हो मरहूम हाजी अमीर, उन सां तमामु ऐं हाजी शबीर ॿिन्ही सां तमामु मुंहिंजी हिकिड़ी मोहबत वारो हिकिड़ो हो, तो अलाह साईं ऐं हाजी साहब हाजी हारून साहब असांजो चाचो उन सां तमामु हिकिड़ी असांजी मोहबत हुई। इहे लम्हा ॾाढा ॾुखिया हुआ, इन्हनि खे बर्दाश्त करणु, पर
अल्लाह साईं अॻियां इंशाल्लाह ख़ैर कंदो। महिरबानी करे साईं तव्हां सिंधिया मोदी खे टाइम ॾिनो। व्यूअर्स, नौजवान शख़्सियत, नौजवान उहिदेदार ऐं नौजवान ही ॻाल्हियूं, ऐं ॾाढो सुठो लॻो इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी, ऐं इहा उमेद कजे थी त जेके ॻाल्हियूं थियूं अॻियां हली इंशाल्लाह इन्हनि शयुनि ते ज़रूरु अमल बि थींदो। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय पिणु ॾींदो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।